खुदा है करे तना ही साईं गद जेको वाइदो फरमायो मुंहिंजा मालिक हिस्से में जमात इन आसरे ते आई उमेदनि ते आहियूं मुंहिंजा इहा निस्बत इहा महबत गांधा पोतो वखरायो आहे महबूबनि सां मुर्शिदनि असां सां क़बर में हशर में साईं परे न हुजण सां गॾु अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा साईं जमात सगोरी जे तरफ़ां मुंहिंजा साईं फ़कीर मोहम्मद बख़्श आलमाणी दादू वारी जमात जे तरफ़ां नंढड़ो तोहफ़ो दरूद कुदसी 1 लख दरूद रूही 200 दफ़ा कुल अल्लाह शरीफ़ 500 भेरा अलहम शरीफ़ 200 भेरा या अल्लाह साईं तू क़बूल फरमा उन्हनि खे तौफ़ीक़ ॾिनी फ़कीर साईं उस्ताद अब्दुल लतीफ़ जरवार जे हुज़ूर में हदियो तोहफ़ो पेश कयो शहीदनि जे हुज़ूर में हिनजे वालदेन जे हुज़ूर में जेके बि जमात सगोरी आहे ख़ुसूसन अब्दुल लतीफ़ मुर्शिदनि जे हथारूं मशन वारे साईं जे हवाले कयोसि उन जे हथारूं तोहफ़ो हिनखे मिले थो हे अञा वधीक ख़ुशि थींदो मुंहिंजा साईं जमात जे तरफ़ां क़बूल पोइ मुंहिंजा मालिक ॿियो बि जेको कुझु पढ़ियो अथसि उहो बि इन जे हवाले फ़कीर जी अख़लाक़ किरदार मुहबत हेठां ई नियाज़ निवड़त सभिनी खे पसंदि आहे मुंहिंजा साईं यकीननि तोखे बि पसंदि आहे मुंहिंजा मालिक वरी फ़कीर ते रहमतूं कजांइ जेको क़ुर्ब अख़लाक़ सां जमात सां हलियो उहे सुहिणा इफ़्ज़ा ज़ाहिरी जुदा आहे पर बातिनी गॾु ई गॾु हिन निस्बत जो जहान तो रखियो आहे हे जहान तो रखियो आहे मुंहिंजा सभई साईं सां गॾु थींदासीं हिकांदा थींदासीं पंहिंजी रहमत सां तोखे पारत आहे मुंहिंजा मालिक हिनजे बचनि जी घर जी सॼी सुहिणी जमात जी पारत चलो इहो अदब मुहबत प्यार प्रीत रहिजी अचे तुंहिंजे हवाले फ़कीर साईं अव्हां जे हवाले कयोसि